नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों मेल खां ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद में असिस्टेंट कमिश्नर नज़ीर अहमद मेमण पारां ॾहों मेल पुलिस सब इंस्पेक्टर हादी बख्श ख़ासकेली बिना मार्क्स ऐं दुकान ते सख़्ती सां हिदायतूं शहर जे ताजिर बिरादरी सां अहम गॾिजाणी करे सभिनी खे पाबंद कयो वियो। 2 हफ़्तनि ताईं शहर जा मुख़्तलिफ़ दुकान बंदि रहंदा, फ़क़ति खाधे पीते जी आम शयुनि वारा दुकान ई खुलियल रहंदा। शहर में जलसनि जलूसनि ते पाबंदी हूंदी। उन सां गॾु आम ट्रांसपोर्ट बंदि कई वई आहे त जीअं हिकु शहर खां ॿिए शहर ॾांहुं आमदरफ़्त मुअतल रहे। हिन पंहिंजे पैगाम में चयो त कोरोना वायरस सबबि पैदा थियल हालतनि खे पाण सभिनी खे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। अवाम ऐं ताजिर बिरादरी तरफ़ां इंतिज़ामिया सां मुकमल तावन जो यकीन ॾियारियो वियो आहे। होॾां लॉकडाउन ते अमल कंदे अवाम घरनि ताईं महदूद थी वई आहे। कुझु माण्हू ज़रूरत मुताबिक़ शहर में ज़रूरी शयूं ख़रीद कंदे नज़र आया। हिन सॼे अमल में अवाम पारां सहकार करण ऐं पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ अहम फ़ैसिलो कयो वियो। हिन कारकिरदगी में जेको अहम किरदारु रहियो आहे इहो ई ॾहों मेल पुलिस हादी बख्श ख़ासकेली जो आहे, जंहिं इन सॼे अमल में सख़्त महिनत करे लॉकडाउन खे यकीन बणायो आहे। इहो सॼो क्रैकडाउन असांजी शहर ॾहों मेल चेक पोस्ट पुलिस ॾांहुं वञे थो, जंहिं ॾींहुं राति हिकु करे आवाम खे लॉकडाउन करायो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।